अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। मोरो शहर जे अंदरि गचेरो रोड जे हिक निजी स्कूल ते नामालूम हथियार बंदनि जो हमलो। फायरिंग सबब उस्ताद ऐं शागिर्दनि में खौफ़ ऐं हिरास सबब रड़ियूं। तैलीमी इदारनि मथां दहशतगर्दी। जी नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं मोरो खां। जानी जुमानी जी एंकर पब्लिक स्कूल में नामालूम माण्हुनि पारां फायरिंग, शागिर्दनि में खौफ़ सबब रड़ियूं। स्कूल इंतज़ामिया जो चवणु आहे त सोहू बिरादरी जा कुझु माण्हू ऐं उन्हनि सां आयल ॿिया कुझु हथियार बंद लठिन ऐं लोही सिरनि सां स्कूल जे शागिर्दनि ऐं उस्तादनि मथां वसकारो करे ॾिनो, जंहिंजे नतीजे में स्कूल इंतज़ामिया जा 5 ॼणा ज़ख़्मी। शुएब भुट्टो, रज़ा अली भुट्टो, अब्दुल अज़ीज़ भुट्टो, सदाम भुट्टो, सुभान सूमर ज़ख़्मियुनि में पुलिस लेटर ॾियण खां पोइ मोरो तहलका अस्पताल मुंतक़िल कयो वियो। तफ़सीलात जे लाइ एंकर पब्लिक स्कूल अमले जो मौक़िफ़ सिंध इशूज़ न्यूज़ जे नुमाइंदे जानी जुमानी जी हिन रिपोर्ट में। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असां मौजूद आहियूं हींअर गचे रोड एंकर स्कूल वटि, जिथे सुबुह ही हादसो पेश आयो आहे। अचो त उस्ताद खां इहो मालूमात कयूं त हीउ हादसो कीअं पेश आयो आहे। जी सर। अस्सलाम वालेकुम। सुबुह जो मूंखे 8 वॻे स्कूल मां कॉल आई त कुझु सौ बिरादरी जा माण्हू असां खां विरी विया आहिनि। पोइ मां उन मामले खे ॾिसण लाइ जीअं ई पहुतुमि त ॿाहिरि माण्हू बीठा, जिन मूंखे बि धकिया आहिनि, शोल्डर में धका, नक मां ब्लड वग़ैरह अचे पियो थो। बहरहाल मां उन खां पाण बचाए अंदरि आयुमि। थोरी देरि में अञा मां पंहिंजे स्कूल खां डिटेल वरिती पे इंतज़ामिया खां, त ॿाहिरि दरवाज़े खे धक लॻण जा आवाज़ थिया। दरवाज़ो खोले करे 10-15 माण्हू हथियार खणी अंदरि आया। असांखे ॿियो कुझु बि टेंशन कोन हो। असांजी असेंबली पे हली, असां उन्हनि माण्हुनि खे उते ई रोकण जी कोशिशि कई आहे, जंहिंजे नतीजे में स्कूल जे अॻियां गेट जे अॻियां जेके बैरियर्स लॻल आहिनि उहे उन्हनि खणी असांखे हया आहिनि ऐं काफ़ी माण्हू अंदरि अची विया ग्राउंड ताईं। ॿारनि जे मथां फायरिंग कई अथनि। उन जे करे असां तकड़ में लीव कराई। जेके ॿार बेहोश थी विया आहिनि उन्हनि जा वालदेन बि हिते मौजूदु आहिनि। असां माना ॿारनि खे बि संभालियो आहे, फीमेल फैकल्टी जो बि दिफ़ा कयो आहे ऐं मार बि असां खाधी आहे। असांजी डिमांड आहे त तालीमी इदारा हसास हूंदा आहिनि। इहो हिकिड़ो तालीमी इदारे ते वार आहे, तालीम ते वार आहे। उन सां गॾोगॾु फीमेल जी आज़ादीअ ते वार आहे, जेके असांजे मेजॉरिटीअ में फीमेल फैकल्टी आहे। फायरिंग जेका उन्हनि कई आहे उन जा कुझु खोल असां एमरजेंसीअ में खणी सघिया ऐं खया आहिनि। कुझु छुटीअ जे अफ़रा तफ़रीअ में अॻिते पोइते थी विया आहिनि। तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई आहे? असां अधु कलाक खां माना मथे टाइम असां पुलिस जो इंतज़ारु कयो। पुलिस कोन आई। हिकिड़ो सिपाही आयो जंहिं गेट खोलायो। उन जे नतीजे में जेके ॿार हथियारबंद माण्हू आहिनि उन सिपाहीअ सां गॾु उन जे ई ॾढ ते अची वरी इंतज़ामिया सां मुंहिंजे वालदेन जिन असांखे छॾायो, वरी उन्हनि सां वेहण में शुरू थी विया। असांजा काफ़ी नौजवान विया आहिनि मेडिकल जे लाइ। मां पाण अञा न आहियां वियो। मां पंहिंजी मलम पटी, पंहिंजे नलक जी इंजरी या शोल्डर जी इंजरी पोइ ॾेखारींदुमि जॾहिं मूंखे इंसाफ़ु मिलंदो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सुबुह सां असांजे एंकर स्कूल जे हेड मूंखे टेलीफोन कई त कुझु माण्हू असांजे स्कूल में घिरी आया आहिनि ऐं जेको आहे फायरिंग वेठा था कनि, ॿारनि ते तशदुद ऐं जेके चौकीदार उन्हनि ते तशदुद करे अंदरि घिरी आया आहिनि। ऐं जेको असांखे उन्हनि कोशिशि करे जेको आहे उनखे झेड़े टारण जी कोशिशि कई, पर हू न मुड़िया ऐं कुझु माण्हुनि जा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे ऑफिस अस्पताल मोकिलियो विया ऐं उन जी जेको आहे सेशन जज जो नोटिस वरितो ऐं उन पंहिंजो मैजिस्ट्रेट मोकिलियो जेको हिते आयो ऐं हितां जेको आहे मालूमात कई त छो ऐं छाजे लाइ थियो आहे। उहो तफ़सीली इहो आहे त हिकिड़ो ॿार अहिड़ो सोहू क़ौम जो आहे जंहिं जेको आहे दाख़िला वठण ते चाही हिन स्कूल में, पर पुठियां स्कूल में जंहिं मञा आयो त उतां इहो रिपोर्ट हुई त हीउ पंहिंजे अख़लाक जो कैरेक्टर लेस छोकिरो आहे, उनखे दाख़िला न आहे ॾियणी। हिननि बि चयो आहे तुंहिंजी जेको कंप्लेन तुंहिंजो अख़लाक सही न आहे, तोखे दाख़िलासीं न ॾींदासीं। हिते नियाणियूं ऐं छोकिरियूं ऐं छोकिरा गॾु पढ़नि था, हिते अहिड़े ॿार खे असां दाख़िला न ॾींदासीं। 3 ॾींहंनि जे मुसलसिल जवाब खां पोइ हू तेश में अची पंहिंजा माण्हू गॾु करे उन हमिलो कयो। हाणे
अॻिते तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आहे असांजो कराची में तारिक शाह आहे, असांजे सिंध ऑल प्राइवेट स्कूल जो जेको सदर आहे सिंध जो, उन नोटिस वरितो आहे। उन खां पोइ असांखे ॿुधण में त असांजे जेको आहे रेंजर्स हेड क्वार्टर्स उन्हनि नोटिस वरितो आहे। उन्हनि जी महिरबानी आहे जेको आहे उहो एक्शन में अची विया आहिनि। छो जी नाज़रीन, ही हुयूं हिन वक्त जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ TV।